सिंधी ऑफिशियल टीवी में भली कार। साणी जी आज़ादी तां ज़िंदगी जूं समूरियूं ख़ुशियूं क़ुर्बान करणु मुंहिंजो ईमान आहे। आउं क़ौम जी तकलीफ़नि ऐं मुसीबतनि जी ढाल आहियां। हिन वक़्तु मूं ते उहो वाजिबु न आहे त आउं हिते आराम सां माठ करे वेठो हुजां ऐं क़ौम खे धारिया मौत जो मज़ो चखाईंदा रहनि। मुंहिंजी जाइ सुहाग जी सेज न पर जंग जो मैदान आहे। सिंध जे सूरियनि जो सरदार दरिया ख़ान पंहिंजी मेंदी वरितल वनीअ खे ईअं चई सेज छॾे फ़ौज वठी मुग़लनि जे लश्कर ते कड़कियो, जेको कंधार खां भॼी सिंध जे अकड़ी चांडोकी ऐं सिंधीच ॻोठनि ते हमिलो करे आयो हो। दरिया ख़ान खेनि ज़बरदस्त शिकस्त ॾेई भॼाए कढियो। हुन जंग में शाह बेग जो भाउ मारिजी वियो ऐं हुन कसम खयो त अॻिते हू वरी सिंध ॾांहुं अखि न खणंदो। दरिया ख़ान असुल में लाशारी बलोच कबीले मां हो ऐं बलोचिस्तान जो रहाकू हो। संदसि वॾा सीता ऐं मकरान जा रहाकू हुआ। मकरान जे हाकिम मीर फ़तेह ख़ान लाशारी जॾहिं वफ़ात कई तॾहिं संदसि सरदारी ॿ भाङा थी पई। हुन जा ॿ पुट मीर मुइन ख़ान ऐं मीर अब्दुल रज़ाक हुकुमरान थिया। दरिया ख़ान मीर मुइन जी पीढ़ी मां हो। संदसि वालिद जो नालो लौंग ख़ान हो। उन वक़्तु लाशारियनि ऐं रिंदनि जी पाण में जंग हलंदड़ हुई। रिंदनि जे सरदार मीर चाकर ख़ान मुग़लनि खां मदद वरिती ऐं लाशारियनि सिंध जे हाकिम ॼाम नंदे सां दोस्ती रखण लाइ कुझु माण्हू नौकरी करण लाइ ठटे मोकिलिया, जिन में दरिया ख़ान संदसि भाउ सारंग ख़ान बि आया। दरिया ख़ान जीअं त होशियारु ऐं क़ाबिल हो, उन करे जल्दी ॼाम वटि वॾो दर्जो हासिलु करे ॿियनि वज़ीरनि अमीरनि खां अॻिते टुपी वॾो वज़ीर ऐं अमीर उल अमरा थियो ऐं खेसि मुबारक ख़ान जो लक़ब मिलियो। बादशाह ॼाम नंदो खेसि ॾाढो वाहींदो हो ऐं पुटनि वांगुरु सम्झंदो हो। मरण वेले बादशाह पंहिंजो पुटु ॼाम फिरोज़ संदसि हवाले कयो। ॼाम नंदे जी वफ़ात खां पोइ 1598 ईस्वीअ में ॼाम फिरोज़ गादी ते वेठो। उहो अल्हड़ ऐं अणॼाण हो, उन करे हुकूमत जो सारो इंतिज़ाम दरिया ख़ान निहायत तदबीर ऐं कामयाबी सां हलायो। पर इहा ॻाल्हि फिरोज़ जी माउ खे न वणी ऐं हुन कंधार मां आयल के अरगून अमीर पाण वटि रखिया, जिन मां मीर क़ासिम के बि हिकु हो। इहा हालत ॾिसी दरिया ख़ान, जंहिंखे फिरोज़ हुकूमत मां कढी छॾियो हो, पंहिंजी ज़मीन ते गाहनि जे देह में हलियो वियो। हाणे क़ासिम के खे वारो मिली वियो ऐं हुन शाह बेग खे सिंध ते हमले करण लाइ लिखियो। शाह बेग त उन ई ताड़ में वेठो हो, छो त कंधार में खेसि बाबर जो ख़ौफ़ हो। उन करे हुन सिंध ते काह कई। जॾहिं दरिया ख़ान खे ख़बर पई त सिंध जी सीन थी उजड़े ऐं क़ौम थी तबाह थिए, तॾहिं हिकु वॾो लश्कर वठी सामोई वटि कंधारियुनि जे साम्हूं थियो। सिंध जे हिन ख़ानबाज़ सपह सालार ऐं सोढे पुट दुश्मन जा लाह कढी छॾिया। शिकस्त अखियूं ॾिसंदे अरगून हाकिम क़ुरान शरीफ़ विच में आणे सुलह करण लाइ अर्ज़ु कयो। जॾहिं दरिया ख़ान ॻाल्हियुनि लाइ वटनि वियो, तॾहिं हुननि इंतिहाई बेहयाई ऐं अयारी जो मुज़ाहिरो कंदे हिन सोढे खे शहीद करे छॾियो। शाह बेग 1519 ईस्वी में ठटे में दाख़िल थी आम फुरलट जो हुकुम ॾिनो। ही लुटमार पूरा 9 ॾींहं हली ऐं ठटे जा ग़रीब माण्हू फुरबा ऐं लुटबा रहिया। उन खां पोइ सिंध 250 साल ताईं धारियनि जे कब्ज़े में रही, सदियुनि ताईं अज़ाब सहंदी रही। दरिया ख़ान जो वतन दोस्ती जो इहो जज़्बो ऐं सूरियाई जो ही दास्तान सिंध जी तारीख़ जो अणमट मिसाल आहे ऐं ईंदड़ जुगनि ताईं सिंध जे हर नए नसुल लाइ साणी तां सिर घुरण जो हिकु उम्दो ऐं रोशन मिसाल साबित थींदो रहंदो।